सिंध समेत सॼे मुल्क में उम्मीदवारनि जे नामज़दगी कागज़नि जी छंड छाण जो सिलसिलो 5 ॾींहं बि जारी। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त रिटर्निंग ऑफिसर सुभाणे ताईं नामज़दगी कागज़नि जी छंड छाण जो जांच कंदा। 3 जनवरी ताईं कागज़नि जी मंज़ूरी ऐं रद्द थियण बाबति अपील दाख़िल करे सघिजे थी। 10 जनवरी ताईं एपलेट ट्रिब्यूनल में दरख़्वास्तुनि ते फ़ैसिला ॿुधाया वेंदा। 11 जनवरी ते उम्मीदवारनि जी नज़रसानी लिस्ट जारी कई वेंदी। 12 जनवरी ते नामज़दगी कागज़ वापसि वठण जी आख़िरी ॾींहुं हूंदो। 13 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलाट कया वेंदा। मुस्लिम लीग नून जी अॻुवाण मरियम औरंगज़ेब चयो आहे त नून लीग हर पाकिस्तानी खे मंशूर साज़ी जे अमल में शामिल करे वरितो आहे। पहिरियों भेरो नून लीग मंशूर जी तयारी लाइ वसी सलाह मशवरा शुरू कया। नून लीग हिकु पार्टी जो न पाकिस्तान जो मंशूर ठाहे रही आहे। हर पाकिस्तानी खे दावत आहे त हू तजवीज़ुनि सां मुल्क जी मदद करे। हर शोबे जा माहिर पंहिंजूं तजवीज़ूं ॾेई सघनि था। 5 जनवरी ताईं हर पाकिस्तानी तजवीज़ ॾेई सघे थो। नून लीग तजवीज़ूं ॾियण लाइ डिजिटल पोर्टल लॉन्च करे छॾियो आहे। आइन जी बालादस्ती, मईशत ऐं ज़राअत जी बहितरी लाइ तजवीज़ूं ॾिनियूं वञनि। मौसमियाती तब्दीली खे बहितर बणाइण में पंहिंजी राय ॾिनी वञे। वफ़ाक़ सूबाई भाईचारे लाइ तजवीज़ुनि खे भली कार कंदो। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि मां गैर क़ानूनी तौर तहसील अफ़गान शहरनि जी वतन वापसी जो सिलसिलो जारी। औरतुनि ऐं ॿारनि समेत वधीक 1353 गैर क़ानूनी तौर तहसील अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क मुंतक़िल। हिन वक़्त ताईं मजमूई तौर 4,52,273 अफ़गान शहरी पंहिंजे मुल्क वञी चुका। इसराइल जी गज़ा जे रिहाइशी इलाइक़नि ऐं अस्पतालनि जे भरपासे बमबारी। वधीक 300 फ़लस्तीनी शहीद। हमलनि में शहीद फ़लस्तीनी जो अंग 21,300 खां वधी वियो। इसराइली जारत जे रद्दअमल में हमास जा कामयाब जवाबी हमला बि जारी। हमास जी मज़ामती कंदड़नि 2 ॾींहनि में वधीक 22 इसराइली मारे छॾिया। बलोचिस्तान के इलाइक़े कर्क वेझो 2 गाॾियुनि खे बाहि। 4 ॼणा सड़ी फौत। फौतनि मां 2 जो बागबाना, 1 कोशक ऐं 1 पंजगोर सां लातालुक। लाश अस्पताल मुंतक़िल। टंडे अलियार वेझो मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। 1 ॼणो फौत। बेहड़ वेझो रोड हादसे में ज़ख़्मी थियल दोदा प्रवासी नौजवान फौत। अंग वधी ॿ थी वियो। मेलबर्न टेस्ट मैच में ऑस्ट्रेलिया खिलाफ पाकिस्तान की 5 विकेट 162 रन ते किरी पई। सऊद शकील 24 रन ठाहे आउट थी वियो।